अस्सलाम वालेकुम दोस्तों अज जे टॉपिक ते असां ॻाल्हाईंदासीं उहो आहे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान। जी हाँ दोस्तों, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जो इफ्तिताह 1948 ईस्वीअ ते क़ाइद आज़म मोहम्मद अली जिना पंहिंजे मुबारक हथनि सां कयो। दोस्तों, स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे जेकॾहिं कम ते ॻाल्हाइजे त मुल्क जे इक़्तिसादी सिरिश्ते खे स्टेट बैंक संभाले ऐं हलाए थी। स्टेट बैंक जी उन ते बि निगाह हूंदी आहे त मुल्की नाणो पंहिंजी क़द्र ऐं क़ीमत बरक़रार रखे। दोस्तों, ही बैंक हिकु ख़ासि इदारो आहे जंहिंजा कस्टमर बैंकूं ऐं ख़ुदि रियासत हूंदी आहे। उन खां सवाइ मुल्क में नोट ऐं सिक्का जारी करण बि स्टेट बैंक जो कमु हूंदो आहे। पाकिस्तानी रुपए जे मुल्क ऐं क़द्र खे बरक़रार रखणु ऐं मुल्क में मटा सटा जे अॻ ते ज़ाब्तो रखणु बि स्टेट बैंक जो ई कमु आहे। उहा वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमतनि जी बैंक आहे, तंहिं करे माली ऐं इक़्तिसादी मामलनि में उन्हनि हुकूमतनि जी मदद करे थी। सरकारी मुलाज़िमनि खे पगारूं ऐं रिटायरमेंट मुलाज़िमनि खे पेंशन अदा करण बि स्टेट बैंक जी ज़िम्मेवारी आहे। पाकिस्तान में जेकी बि वापारी बैंकूं आहिनि, स्टेट बैंक उन्हनि जी बि बैंक आहे। जी हाँ दोस्तों, तंहिं करे उनखे बैंकुनि जी बैंक बि सॾियो वेंदो आहे। मुल्क जे इक़्तिसादी सूरत हाल खां वक़्त ब वक़्त हुकूमत खे आगाह करण बि स्टेट बैंक जो कमु हूंदो आहे। पाकिस्तान जी स्टेट बैंक मुख़्तलिफ़ बैन अल-अक़वामी माली इदारनि जहिड़ोकि वर्ल्ड बैंक ऐं IMF सां लगातार लाॻापे में रहंदी आहे। दोस्तों, उन खां अलावा स्टेट बैंक हुकूमतनि जी मदद कंदी आहे त इहे तरक़ीअ लाइ रिथाबंदी ऐं गुरबत में घटाए जे प्रोग्राम ते सीड़प कनि। उन खां अलावा स्टेट बैंक सॼो साल मुल्की तोड़े आलमी सतह ते इक़्तिसादी सूरत हाल बाबति मालूमात गॾु करे थी ऐं उन मालूमात जे बारे में पंहिंजी रिपोर्ट शाया करे थी। जी हाँ दोस्तों, इक़्तिसादी रिथाबंदी में उहा मालूमात ॾाढी काराइती ऐं साबित थिए थी, जंहिंसां इक़्तिसादी तरक़ीअ में मदद मिले थी।